अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां आया आहियूं शाहरुख़ ख़ान भाई सां गॾु। अॼु शाहरुख़ ख़ान भाई सां थोरो हाल वाल कंदासीं फिल्म जे बारे में, जेके असां भरीसे तक़रीबन महीनो ॾेढ थी वियो आहे जेका तो भरीसे फिल्म असां, ऐं हाणे उन बारे में असां शाहरुख़ ख़ान भाउ खां पुछंदासीं। हा शाहरुख़ ख़ान भाई, छा हाल आहे? ख़ुशि बि ख़ैर, तबियत सही आहे? ख़ैर लॻो पियो? खैर ठीक ठाक अलहमदिल्ला, तव्हां ॿुधायो? शुक्र आहे मालिक, अलहमदिल्ला ख़ैर लॻो पियो आहे। शाहरुख़ ख़ान भाई, तव्हां खां असां कुझु सवाल कंदासीं फिल्म जे बारे में, जेका असां कुझु टाइम पहिरियां भरी आहे, ठीकु आहे? महीनो ॾेढ थी वियो तक़रीबन। उन बारे में तव्हांखे फिल्म उहा कीअं एडिट थी तव्हां जेका त? इंशाल्लाह अनकरीब ईंदी, इंशाल्लाह जो कमु हले थो, रिकॉर्डिंग पूरी आहे, उनजी एडिट थी आहे, कुझु एडिट थी वई आहे, बसि वधि में बटर सीन आहिनि। इंशाल्लाह ईद खां पहिरां रिलीज़ कंदासीं, हिंदुस्तान खे तोहफ़ो ॾींदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह। हा यार, ही त मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश इहा आहे। मुंहिंजे काफ़ी फैन आहिनि, जेके दोस्त हुया, जेके जिगर मुंहिंजा, उहे बि काफ़ी चवंदो यार ईद खां पहिरां जेको आहे त रिलीज़ कयो। असांखे बि जेको आहे त काफ़ी टाइम सां ईअं सम्झो इंतज़ारु आहे हिकिड़े क़िस्म जो त यार सिंध इंडस्ट्री में पहिरियों दफ़ो जेको आहे त सिंध मतिलबु अहिड़े हिसाब सां मतिलबु नौजवाननि जी या ईअं सम्झो यूथ जी जेको आहे त एॾी महिनत आहे माशाल्लाह, अलाह कंदो जेको आहे त रायगा न वेंदी, इंशाल्लाह अलाह ज़रूरु असांखे जेको आहे त इन जो फल ज़रूरु मिलंदो इंशाल्लाह। भाई असां जेको आहे त तव्हांजो टेलर ॾिठोसीं माशाल्लाह, टेलर VIP ज़बरदस्त हुयो। उन बारे में छा ॿुधाईंदो तव्हां? ख़बरुनि वग़ैरह में किथे जेका सिस्टम असां माशाल्लाह माशाल्लाह असांजे ठुल में माशाल्लाह सुठो हलियो, ऐं ॿाहिरों बि काफ़ी फ़ोन आयूं, ऐं असांजे फेसबुक यूट्यूब ते ऐं ख़बरुनि में अख़बारनि में फ़ोटो आहे असांजी फिल्म जे बारे में बहितरीनु। छो त हुन में त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां सिंधी इंडस्ट्री में जेको कमु हलियो आहे हिन टाइम त हिकु ई एक्टर ॿ रोल करे चुको, जंहिंमें विलेन बि पाण मां, हीरो बि पाण, हिन में वॾी ॻाल्हि असां हा वॾे वॾी ॻाल्हि इहा आहे त शाहरुख़ ख़ान भाई हिन मूवी में जेको आहे त ॿ रोल कया आहिनि, ॿ कैरेक्टर कया आहिनि। हिक में विलन बि पाण थियो आहे, त विलन जो किरदार बि माशाल्लाह ज़बरदस्त निभायो अथईं, हीरे जो किरदार बि पाण VIP ज़बरदस्त निभायो अथईं। असां इन ॻाल्हि में शाहरुख़ ख़ान भाई खे जेको आहे त असां एप्रिशिएट कयूं था माशाल्लाह। अलाह पाक हिन खे जेको आहे त शौक़ु आहे पंहिंजो मन सिंधी कल्चर मां अॻियां वञा, ऐं